एतिरो परे खां यूसी ढोरी जा जेका दोस्त मां ॾिसां थो, यूसी ढोरी वो सफ़ा कुंड ते आखिरी बात है संगत मक्सी हुजनि, चांडिया हुजनि, बुढ़ा हुजनि, जागीरानी सभु ॿाहिरि सभिनि खे शाबाश आहे। एतिरो पंधु करे आया आहिनि, असांजी इज़त तव्हां कई आहे। मां पीपल्स पार्टी जा उहिदेदार, पीपल्स पार्टी जा कारकुन, असांजी सम्झो रीढ़ जी हॾी आहे। असां तव्हांजी वरी बि शुक्रगुज़ार आहियूं ऐं तव्हां असां सां हर मोड़ ते असां सां साथ। राजकोट पीपी यूसी ढोरी जे तरफ़ां यूसी जे नई चूंड जी आयल उहिदेदार जी ख़ुशी में हिकु वॾी रैली यूसी ढोरी जे सदर आशिक़ हुसैन मक्सी जी सदारत हेठि 97 शहर खां सवें गाॾियुनि जे काफ़िले सां निकिरंदी कचीपुर शहर खां थींदी अलूर मक्सी हाउस शदादकोट पहुती, जिते अॻूणे MPA पीपल्स पार्टी जे मीर नादर ख़ान मक्सी खे टोपी ऐं गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾेई शुक्रियो अदा कयो। उन मौक़े ते मीर नादर ख़ान मक्सी यूसी जे उहिदेदारनि सां मुख़ातिब थींदे खेनि चयो त अवां यूसी ढोरी जा काबीना खे चूंडजण ते लख लख मुबारकूं हुजनि ऐं ख़ासि करे तव्हां जे जिदोजहद ऐं महिनत खे सलाम आहे, जेको तव्हां 25 किलोमीटर मुफ़ासिलो पंधु करे शदादकोट पहुता आहियो, छो जो यूसी ढोरी सिंध ऐं बलोचिस्तान जे बॉर्डर ते वाक़िअ यूसी आहे। हिन वधीक चयो त तव्हां यूनियन काउंसिल ढोरी जा उहिदेदार पंहिंजे तालके ऐं PP जे लाइ रेड़ा जी हॾी आहियो ऐं तव्हां कारकुन आहियो त PP बि आहे। उन मौक़े ते PP जे यूसी ढोरी जे सदर आशिक़ हुसैन मक्सी नवाब मीर नादर मक्सी खे PP जे सुखड़ी अजरक ऐं टोपी बि पाराई। उन मौक़े ते PP जे यूसी ढोरी जे जनरल सेक्रेटरी शाहनवाज पोसो, कामिर मोहम्मद मक्सी, मीर हसन मक्सी, यूसी बगोदड़ो जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर दीन मोहन बुरड़ो, PP यूसी ढोरी जा नायब सदर साहिब खान बिरोई, अयाज अहमद मक्सी, जुनेद अहमद मक्सी, यासीन मक्सी, अब्दुल हकीम चांडियो, राशिद खान मुगेरी, शबीर अहमद मक्सी, खादिम हुसैन, सिजाद अली मक्सी, फिदा हैदरी मक्सी, हाकिम मक्सी, इरफान मक्सी, हनीफ बारिजो ऐं ॿिया पिणु रैली में शामिल हुआ।